जेॾो तुंहिंजो नाव बाझप ओॾी आई मंगा जेॾो तुंहिंजो नाव बाझप ओॾी आई मंगा रीह थंभे रीह थोणे तूं छपर तूं छां कुॼाड़ो कहां तोखे मालूम सबका। अस्सलाम वालेकुम मौजूद ख़वातीन हज़रात, प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरखलूस जज़्बनि सां महरान जे रागी में हस्ब मामूल हस्ब दस्तूर असांजो म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब मौजूदु आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? तबियत सेट आहे साईं? महिरबानी महिरबानी। जेको सेट आहे उन में तबियत बि सेट आहे। महरान जे रागीअ जो सेट आहे जेको हा उन ते सेट वेठो आहियां। बिल्कुलु सेट आहियो। या अलाह करे असांजी दुआ आहे नसीर साहिबु त तव्हां हमेशह ईअं गुल वांगुरु टिड़ंदा रहो, मुश्कु ॾींदा रहो ताकी असां सां गॾु तव्हांजी मोहबत रहे, प्यार रहे। इहा आहे ज़िंदगी में, ॿियो छा आहे सर। महिरबानी। ॾिसो अॼु पाण माज़ीअ जे ॿिनि फ़नकारनि खे यादि कंदासीं, छाकाणि त कुझु अहिड़ा बि आर्टिस्ट आहिनि नसीर साहिबु जिन जो तालुक़ु जेको रहियो सो टेलीविज़न ते कोन रहियो, रेडियो ते बि कोन रहियो, पर शुरूआती दौर में मोननि ते रहियो, ग्रामोन ते रहियो, या स्टेज जे हवाले सां मेलनि मलाखड़नि जे हवाले सां हुनजी हिकिड़ी माना शनाख़्त हुई, हुनजी वॾी कंट्रीब्यूशन हुई। छाकाणि त उहो दौरु अहिड़ो हो जंहिंमें अञा इहे शयूं एतिरियूं आम कोन हुयूं जेतिरियूं हू करे सघिया पिए। पोइ इहा उन्हनि फ़नकारनि जी वॾी हिकिड़ी कंट्रीब्यूशन हुई नसीर त उन्हनि शयूं न हूंदे बि पंहिंजे पाण खे, पंहिंजे फ़न खे एतिरो वसी कयो, एतिरो मञरायो जो सिंध अॼु उन्हनि खे यादि करे थी। त सभु उन हवाले सां छाकाणि त काफ़ी दोस्तनि असांखे जेको चयो त तव्हां सोना ख़ान बलोच खे बि यादि कयो, यूसुफ माची खे बि यादि करियो। त हाणे जीअं त हिकिड़ी कमिटमेंट थियल आहे त इनशा ताला जेके बि सिंध जा असांजा हीरोज़ आहिनि त उन्हनि खे इनशा ताला प्रोग्राम में शामिलु कंदासीं। त हाणे पहिरें हिसे में ॾिसां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं सोना ख़ान बलोच जे हवाले सां। त आउं सम्झां थो मुंहिंजो मूं वटि तारुफ़ पियो आहे त छो न आगाज़ हुनजो हिकिड़े कलाम सां कजे, ॾिसजे, ॿुधिजे, उनखां पोइ वरी पाण गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था सोना ख़ान बलोच जो ही नग़्मो। यार सुनो सखा कुछ त कर रुगो कान टाई वफा कुछ त कर। यार सुनो सखा कुछ त कर रुगो कान टाई वफा कुछ त कर। यार सुनो आज़ारी तो हर हर शफा कुछ त कर रुगो पियो न टाई वफा कुछ त कर। यार सुनो सखा कुछ त कर रुगो पियो न टाई वफा कुछ त कर। यार सुनो सूरत सदाई बकादार रुगो चल पल जो जट पाही संसार रुगो चल पल जट पाही संसार काबिल तो गुजारी जफा कुछ त कर रुगो पियो न टाई वफा कुछ त कर। यार सुनो सखा कुछ त कर रुगो पियो न टाई वफा कुछ त कर। यार सुनो बोलाई साण मोहब्बत वाजिब यार अगे पोइ तुई तो भी इंसान छा सच्चाई कचाई तफा कुछ त कर रुगो पियो न टाई वफा कुछ त कर। यार सुनो सखा
कुछ त कर रुगो चोन टाई वफा कुछ त कर अही यार सुणो सखा कुछ त कर रुगो चोन टाई वफा कुछ त कर अही यार सुणो जी निसाब हाणे ही सर आर्टिस्ट जेको आहे सोना ख़ान इहो माना त तव्हांखे यादि पए थो त कॾहिं का मुलाक़ात या रेडियो ते आयो हुजे ऐं सम्झो इलाही अॻे जी ॻाल्हि आहे न असल में सोना ख़ान बलोच जेको आहे उहो बेशक 20वीं सदीअ जे ॿिए टे ॾहाके में उनजी पैदाइश आहे ऐं 70-80 ताईं उनजो ज़मानो आहे पर छाकाणि त ही फ़नकार सोना ख़ान बलोच जो जेको ॻाइण जो मीडिया ते जेको ताल्लुक़ रहियो आहे उहो रेडियो पाकिस्तान कराची ते रहियो आहे अच्छा रेडियो पाकिस्तान कराची 1948 में पैदा थियो या ठहियो ऐं उतां जेका सिंधी नशरियात अली मोहम्मद छागला जेके हिकिड़ो तमामु वॾो नालो सिंधी ब्रॉडकास्टर जे हवाले सां उहो कच्छी फैमिली आहे ऐं गुजराती ॿोली ॻाल्हाइण वारा पर पंहिंजो अली मोहम्मद छागला साहिबु ऐं उनजो भाउ जेको आहे जंहिंजो नालो अहमद ग़ुलाम अली छागला आहे जंहिं पाकिस्तान जे क़ौमी तराने जी धुन ठाही हुई ऐं हीउ ख़ानदान जेको आहे फिल्म आर्ट सां बॉम्बे जे फिल्मुनि सां बि वाबस्ता हो ऐं गॾोगॾु जेको खाराधर एरिया आहे या मिठोदर जेको एरिया आहे उते जा रहण वारा हुया अलमुख़्तसर त सिंधी ॼाणंदा हुआ ऐं कराची कैपिटल थियो त रेडियो कराची 1948 14 अगस्त ते उहो क़ाइमु थियो त पोइ इब्तिदा में त 10-15 मिंटनि जा प्रोग्राम पर पोइ ॿुधो अथमि त 49-50-51 धारे उन तां अधु कलाक जो नशरियात सिंधीअ में जेका शुरू थी उन में जेके सिंधी फ़नकार मुतारफ़ थिया उन्हनि में असांजे कोहिस्तान जो जीअं चइजे त असांजे थाणे बुला ख़ान अहमद ख़ान जो नारू भगत आहे ऐं टंडे आदम जो असांजो हीउ जेको सोना ख़ान बलोच आहे इहे बेसिकली ॾिसो त हू नारू भगत बि के गवैया या कंहिं रागी ख़ानदान पर उहो भॼन भाव ऐं मंदरनि सां ऐं पंहिंजे दीनी धर्मी ॻाइण वारनि सां हेॾां त ॻाल्हि जुदा लॻी पई आहे त बलोच लॻो पियो आहे सोना ख़ान बलोच वरी ज़ात हुनजी मस्तोई बलोच लॻो पियो आहे त हाणे इहो बिल्कुलु अंडरस्टूड आहे त ही को ग्वालियर या को शाम 84 या को पटियाला या को कसूर घराणो त आहे कोन ही हिकिड़ो सिंधी हिकिड़ो सखर घराणे जो ख़ुशहाल हिकिड़ो ख़ूबसूरत तव्हीं जेकॾहिं तस्वीर असीं ॾिसूं पिया या ॾिसंदासीं त तव्हांखे लॻंदो त उनजी हिकिड़ो रागिन में जेको मूं जिन जूं ॿिनि तस्वीरूं ॾिठियूं उहे मूंखे हसीन तरीन ऐं वज़रदार तरीन अशरफ नज़र आया हिकिड़ो त फ़क़ीर अमीर बख़्श आहे ब्रेसलेट आहिनि ऐं सोनियूं ज़ंजीरूं आहिनि वाचूं आहिनि राडो जूं ऐं कपिड़ा ऐं वॾा घेरदार सलवारूं आहिनि पग आहिनि त साॻियो नमूनो साॻियो स्टाइल साॻियो अंदाज़ तव्हीं तस्वीरुनि में ॾिसंदो त कारी चापोई ॾाढ़ी आहे ऐं हसीन सूरत आहे हसीन मूरत आहे असांजे मस्तोई बलोच सोना ख़ान जी कुदरत हुनखे आवाज़ ॻाइण जो ॾेई छॾियो ऐं हुनजो स्टाइल छा हो त हू टीप जे सुरनि में ॻाइण वारो ऊचनि सुरनि में ॻाइण वारो जेको फितरत हुनखे ॾिनो माण्हू जी पसंदीदगी आहे हुनखे रागी बनाए छॾियो जलाल चांडे खे कीअं रागी थियो हू त दर्ज़ी हो पर उनखे उनजे गायकी ख़ुशगुलू अवाम जॾहिं हुन ॾिठो त एॾो सुठो ॻाए पियो त बाबा तूं ॻाए तूं ॻाए तूं ॻाए हू जॾहिं महफ़िल में लथो त पोइ त हुन महफ़िल मल्हायो थियो अहिड़ी तरह सां सोना ख़ान बलोच बि पंहिंजे तर में ॻाईंदे वॼाईंदे ख़बर पई त रेडियो पाकिस्तान आहे क़ाइमु थियो उते ॻाइणो आहे उते अप्रूव थियो ज़ैद बुखारी साहिबु असांजे छागला साहिबु ऐं ॿिया वॾा ब्रॉडकास्टर उन्हनि खे सिंधीअ में ॻाइण जो मौक़ो मिलियो त जंहिंमें नारू भगत फ़क़ीर अमीर बख़्श ढोल फ़क़ीर सोना ख़ान बलोच सभु ॻाइनि पिया अच्छा त साॻिए वक़्त ते तव्हां भले पोइ अॻिते कलाम वॾा हलिजो त उनजी जेका वजह शोहरत आहे ऐं ॾिसो त ज़मानो कहिड़ो आहे सोना ख़ान बलोच हमअसर कहिड़ा आहिनि जिन सां गॾिजी ॻाए पियो त उन में मास्टर चंदुर आहे उनजो बि उहो बि हिकिड़े तमामु करोड़पति ख़ानदान जो ठारू शाह जे हिकिड़े सखर घराणे जो फर्द आहे पर राग ऐं पेती खणी ॻाईंदो हुते ऐं हसीन आहे त वरी उनजो उनखे उन जा मौक़ा पिया मिलनि वरी कोहिस्तान में नारू भगत शायदि इन हमअसर आहे शायदि जी हा ऐं वरी जीवणी बाई ॾिसो त उहा बि उहा त गुरगुली आहे मिसाल तौर ते राजस्थान जी हिकिड़ी माई आहे उनखे बि कुदरत ने लोटे वारी आहे ॻाए पई अवाम पसंदि कयो त तव्हांखे ख़बर आहे त चकमक हूंदो आहे
लोह जिते बि हूंदो हुनखे छिके हुनजे वेझो अची वेंदो। वाह वाह वाह। हाणे उहो लोह कहिड़ो, चकमक कहिड़ो, त सोना ख़ान बलोच जो आवाज़ चकमक हो, मास्टर चंदुर जो आवाज़ चकमक हो, जीवणी बाई जो आवाज़ चकमक हो। त हीउ जेको बरे सग़ीर में कलकत्ते बॉम्बे में जेके हिज मास्टर्स वॉइस ग्रामोफोन कंपनियूं उन्हनि खे पंहिंजो कारोबार करणो, असीं अॻिते हली वरी कैसेट कल्चर ते पोइ अॻिते ॻाल्हाईंदासीं। त उन जो जेको कारोबार हो उहो हीअ जेके रिकॉर्ड आहिनि उहे महांगा तरीन रिकॉर्ड वेंदा हुआ पंहिंजे ज़माने में। अच्छा। उहो को सस्तो कोन मिलंदो हो, तमामु सखर ऐं शाहूकार मालदार जागीरदार ज़मींदार जिन वटि ग्रामोफोन हूंदो हो, पोइ होटलुनि जा मालिक, पोइ त पंहिंजे ओताकुनि वारा, पोइ पंहिंजे हवेलियुनि वारा, पोइ पंहिंजनि वॾनि आस्थाननि वारा, त उहे हुननि खे सिंधी कलाम रिकॉर्ड करणा हुआ। त सभ खां पहिरीं चंदुर रिकॉर्ड थियो, जीवणी बाई रिकॉर्ड थी, ऐं उन खां पोइ सोना ख़ान। त सोना ख़ान जा जॾहिं रिकॉर्ड ठहिया त पोइ हुनजे शोहरत या हुनजे राग जो जेको नालो सॼी सिंध हिंद जिते किथे उहो थींदो वियो। वाह वाह। सभु हाणे जेका तव्हां हू ॻाल्हि ॿुधाई कैसेट कल्चर वारी, उहो पोइ इन सां निस्बत आहे ॻाल्हि जी, त छो न तव्हां असां गॾिजी हिकिड़ो नग़मो ॾिसूं ऐं ॿुधूं था, उन खां पोइ वरी गुफ़्तगू अॻियां कंदासीं। उनजो तारुफ़ पियो आहे। त दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था सोना ख़ान बलोच खे। वेलकम बैक दोस्तों। प्रोग्राम महरान जा रागी असीं उनजी ख़िदमत में महरान टेलीविज़न तां पेश करे रहिया आहियूं। महरान जे रागी में अॼु असां पहिरें हिसे में सोना ख़ान बलोच जेको सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो नालो हवालो हो, सिंध जो हीरो हो,
आवाज़ जी दुनिया में हुनजो हिकिड़ो हवालो रहियो आहे, उनखे यादि करे रहिया आहियूं। त साहिबु मूं वटि जी। हिकिड़ो मुख़्तसिर तारुफ़ बेशक। आहे जेकी तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त मां सोना ख़ान बलोच जे बारे में दोस्तनि खे ॿुधायां। त दोस्तो, सोना ख़ान बलोच मस्तोई बलोच हो। 1912 धारे ॻोठ मिठियाणी ज़िले नवाबशाह में मस्तोई बलोच ख़ानदान में पैदा थियो। सुखे सताबे ख़ुशहाल घर में पलियो हो, पर स्कूल में फ़क़ति हर्फ़ शनासी जेतिरो ई निसाबी इल्मु हासिलु करे सघियो। सोना ख़ान बलोच जो उस्ताद मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तरो हो, जेको मचुर ज़िले नौशेर फ़िरोज़ जो हो। सोना ख़ान जे राग वैराग सां नंढे लाको ई हुनजी मोहबत हुई, प्यार हो। जवानी में उहा लाओ बणिजी अञाप बाहि थी वई। सोना ख़ान ख़ुददार तबियत जो मालिक हो ऐं कंहिं क़दुरु शौक़ तबीब जो हो। सो पंहिंजे मुंहुं मेला मलाखड़ा ॾिसंदो हो, महफ़िलूं ॿुधंदो हो ऐं शौक़िया फ़नकार बणिजी वियो। ख़ानदानी मुखालफ़नि जी का बि परवाह न कई हुन ऐं फ़न जी तलाश में पाण ऐं ख़ानदान खे हुन विसारे छॾियो ऐं वरी पंहिंजे ॻोठ मिठियाणी जा वण बि कोन ॾिठाई। सोना ख़ान जी आवाज़ में काफ़ी कलाम मशहूरु थिया। सोना ख़ान शिकिल शबीह जो ख़ूबसूरत ऐं सेहतमंद जिस्म रखंदड़, ख़ुशि पोशाक, ख़ुशि ख़ुराक, ख़ुशहाल ऐं मक़नातीसी शख़्सियत जो मालिक हो। वॾेर की टोर सां हलंदो हो त सचपुच त कंहिं वॾे घराणे जहिड़ो लॻंदो हो। वेतर जो मथे ते अजरक जो पटको ऐं चापी ॾाढ़ी कुल्हे ते शाल रखंदो हो त संदसि शख़्सियत में ग़ैर मामूली निखार अची वेंदो हो। सदाईं साफ़ सुथरो ऐं अछो उजरो लॻंदो हो। बम्बई ऐं कलकत्ते में ग्रामोफोन रिकॉर्डिंग कंपनियुनि जो क़याम अमल में आयो त सोना ख़ान बि वॾी ठाठ सां वञी बम्बई पहुतो। संदसि सुरीलो आवाज़ रिकॉर्ड थियो त संदसि मक़बूलियत खे 4 चंड लॻी विया ऐं पोइ रिकॉर्डिंग जो उहो सिलसिलो वॾे अरसे ताईं हलंदो रहियो। सोना ख़ान बज़ाहिर कंहिं उस्ताद खां त तरबियत न वरिती ऐं न ई वरी को साज़ वॼाए सघंदो हो। संदसि आवाज़ बि सुरीलो हो ऐं आसान तर्ज़ूं, आसान तालनि ऐं आसान शाइरी ॻाईंदो हो। शायदि इहो ई संदसि मक़बूलियत जो राज़ हो। बाज़ हल्कनि तरफ़ां खेसि अजब वारी अख सां बि ॾिठो वेंदो हो, पोइ बि मौसीक़ी मथसि महिरबान रही। संदसि कलाम हवाउनि में उॾाणा त असुलु वाह वाह थी वई। 3 ॾींहंनि में सिंध में रेडियो क़याम अञा अमल में न आयो हो ऐं फ़ोननि ते जेको आहे सो इहो रवाजु हो। अक्सर सादनि ॿोलनि वारी मौसीक़ी उन वक़्त जे मारूफ़ शाइरनि जी शाइरी समेत हलंदी हुई, जिन में ग़ुलाम हुसैन फनाई, रमज़ान वाढो, पुरसाम ज़िया ऐं ॿिया शामिल हुआ। सोना ख़ान बि उन्हनि शाइरनि जा कलाम कसरत सां ॻाईंदो हो ऐं रिकॉर्ड बि कराईंदो हो। उहे रिकॉर्ड कसरत सां मार्केट में अचणु लॻा ऐं कसरत सां ई सिंध जे ॻोठनि वाहण वस्तियुनि में फ़ोननि ते वॼंदा रहिया ऐं सोना ख़ान वॾे ठठ सां उन जी रॉयल्टी बि वसूल कंदो हो। सफ़र में हू पंहिंजो पाणी बि पाण खणंदो हो, हिकिड़ी खूह जो पाणी हो उहो बि पाण खणंदो हो ऐं हिकिड़ो ख़िदमतगार बि हुन सां गॾु हूंदो हो। सोना ख़ान जे हुस्न जा हुल हवाउनि में हुलिया त उन जा पड़ाॾा ब्रिटिश सरकार जे ऐवान ताईं बि वञी पहुता हुआ। चवण वारा चवनि था त हिकु ख़ुसूसी जहाज़ ज़रिए अंग्रेज़ राणी एलिज़ाबेथ जी ताजपोशी वारे जशन जी तक़रीब में शिरकत लाइ हुनखे लंडन घुरायो वियो। सिंध जो हीउ सुरीलो रागी उते बि पंहिंजे फ़न जो भरपूर मुज़ाहिरो करे मंचता तौरु इनाम इकराम वठी आयो ऐं पोइ हू सरकारी गायक तौरु बि मारूफ़ थी वियो। रिकॉर्डिंग कंपनियुनि जो रिकॉर्ड बि शाहिद आहे त उते ई मास्टर चंदर अवल नंबर ते, जीवणी बाई ॿिए नंबर ते त सोना ख़ान 3 नंबर ते रिकॉर्ड थियो ऐं बाज़ औक़ात सोना ख़ान ई वॾे अंग में रिकॉर्ड थींदो रहियो। सोना ख़ान बलोच पंहिंजे वक़्त जो वॾे नाले हवाले वारो फ़नकार हो, जंहिं पंहिंजी जवानी ऐं जोभनि खे ख़ूब जोड़ियो ऐं माणियो। जंहिं शोहरत ऐं पज़ीराई माणी उहा शायदि ॿिए कंहिंखे मिले। संदसि जवानी कर मोड़िया, पीर सनी कर कढिया ऐं मौसीक़ी जो मिज़ाज बदिलियो, तॾहिं संदसि क़िस्मत जो सितारो बि गर्दिश में अची वियो ऐं संदसि बाकमाल गुलूकारीअ ते ज़वाल जो पाछो नुमाया थियणु लॻो। पर पोइ बि पंहिंजी शहाणी ठठ ठांदुर खे जारी ऐं सारी रखियो आयो ऐं सच त इहो ई आहे त सोना ख़ान सां गॾु रिकॉर्डिंग कंपनियुनि ते बि ज़वाल जो पाछो बणिजी वियो। पर बावजूदि अलालत जे बि रेडियो ऐं कंपनियुनि सां संदसि वास्तो राब्तो मज़बूत रहियो। कराची खां आगाज़ कयो ऐं इहा ॻाल्हि बि मशहूरु आहे त असांजे तमामु हिकिड़े वॾे फ़नकार मोहम्मद यूसुफ़ खे, उस्ताद मोहम्मद यूसुफ़ खे बि EMI रिकॉर्डिंग कंपनी में
पहिरीं रिकॉर्डिंग जे लाइ सोना ख़ान बलोच वठी वियो। सोना ख़ान जूं तमामु वॾियूं जेकी कंट्रीब्यूशनियूं आहिनि, पर आख़िरी वक़्त में हू बीमार रहियो। सोना ख़ान जा आख़िरी अयाम बीमारी में गुज़रिया ऐं ग़ुर्बत में गुज़रिया। खेसि मिज़ाज पुरसी ऐं ख़िदमत लाइ केर बि कोन हो हुन सां गॾु, हू अकेलो ई रहिजी वियो। छाजे करे जो हू त ॿनी ॿारो ज़मीन ठाहे न सघियो, न वरी को बैंक बैलेंस ठाहे सघियो। हुन पोइ ते निहारण बि छॾे ॾिनो हो ऐं टंडे आदम जे हिकु मसवाड़ी जाइ में रहणु लॻो ऐं अलालत में हू आख़िर में बीमारी में आख़िरकार 17 मार्च 1982 ते गुज़ारे वियो ऐं टंडे आदम जे हिकु क़ब्रिस्तान में हुन परदेसी फ़क़ीर खे मिटी माउ जे हवाले कयो वियो। त नसीब ही हो सोना ख़ान जो मुख़्तसिर तारुफ़, जंहिंमें असां हुन जी शख़्सियत ते जेको थोरी घणी रोशनी हुई विधी। त आउं सम्झां थो त हाणे कुझु थोरी मालूमात तव्हां वटि बि हूंदी, पर छो न हिकिड़ो नग़मो ॾिसूं ॿुधूं था, उनखां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं। दोस्तो तव्हां सां गॾिजी ॾिसूं ऐं ॿुधूं था सोना ख़ान बलोच जो ॻायल ही नग़मो। वेलकम बैक। जी साहब, तव्हां वटि का शायदि मालूमात। अशरफ, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त मोहम्मद यूसुफ जेको आहे उनजे EMI में जेका रिकॉर्डिंग थी आहे त ज़ाहिर आहे त मोहम्मद यूसुफ खे लौंग फ़क़ीर जेको मोहम्मद यूसुफ जो वालिद आहे उन उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां अॻु में या उस्ताद फ़िदा हुसैन या बीबा ख़ान वारनि वटि छॾण खां पहिरीं पंहिंजे फ़र्ज़ंद मोहम्मद यूसुफ खे सोना ख़ान बलोच जो शागिर्द कयो। ज़ाहिर त हू टंडे आदम में उन वटि रहंदो हो ऐं शागिर्द हमेशह उनजो थिबो उन उस्ताद जो जंहिंजी शोहरत बुलंदियुनि ते हूंदी आहे। त ही 50 जे ऐं 60 जे ॾहाके में
उस्ताद मंज़ूर अली ख़ान या असांजे ॿियनि रागिन जी एॾी वॾी अवामी शोहरत कान हुई ठीकु त हिकिड़े वालिद लौंग फ़क़ीर या मोहम्मद यूसुफ़ जे वालिद जी ख़्वाहिश थी त मुंहिंजो फर्ज़ंद मोहम्मद यूसुफ़ हिन मशहूरु जंहिंजो महफ़िल नालो आहे, जंहिंजो हर होटल ते उताक ते ग्रामोफोन रिकॉर्ड वॼे पियो, त उनजो शागिर्द थिए ऐं अहिड़ो ई प्रोफेशनल रागी थी उहो सिंध जे फ़ज़ाउनि में ज़ाहिर थिए। त हुन मोहम्मद यूसुफ़ खे सभ खां अवल ईअं सम्झो त पंहिंजे ख़ानदान मां कढी सोना ख़ान बलोच जो शागिर्द कयो। उन टंडे आदम में रहियो ऐं हीअ मशहूरु ॻाल्हि आहे जेका मुमताज़ मिर्ज़ा साहिब लिखी आहे, हर माण्हू खे ख़बर आहे जेको पुराणो आहे त हू पंहिंजे खुईअ जो पाणी पीअंदो हो। माण्हू अॼु बि पंहिंजे ई घर जो मख़सूस हैंडपंप जो या खुईअ जो पाणी पीअंदा आहिनि, ॿाहिरियों पाणी असुल न वापराईंदा आहिनि। ऐं रागी त पंहिंजे गले जे सिलसिले में इलाही मोहतात हूंदा आहिनि। त हिकिड़े दफ़े जॾहिं हू कराची रेडियो ते ॻाइणु वियो आहे या पंहिंजी रिकॉर्डिंग ते वियो आहे सोना ख़ान बलोच, त मशहूरु ॻाल्हि आहे त उनखे पंहिंजी जेका सुराही गुघीअ जी मोहम्मद यूसुफ़ खणंदो हो हिकिड़े शागिर्द जी हैसियत में, उहो कराची रेडियो ते हुन खां पहुता त विसरी विया त गुघी त आदि कान अथनि पाणीअ जी। त मोहम्मद यूसुफ़ वरी कराचीअ जे पंहिंजे कैंट जे रेलवे स्टेशन तां चढ़ियो आहे, टंडे आदम लथो आहे, वरी उहा गुघी पाणी जी खुईअ मां भरे वरी रेडियो ते पहुतो आहे, उहो पाणी पीतो आहे। तंहिंखां पोइ सोना ख़ान बलोच उहो कलाम जेके पंहिंजा आहिनि इहे ॻाया आहिनि। हिकिड़ी मशहूरु ॻाल्हि आहे। वाह वाह। ऐं सम्झां थो सही थी सघे थो पंहिंजो हुजे, पर आउं सम्झां थो त थी सघे उहा ई दुआ अहिड़ी लॻी जो मोहम्मद यूसुफ़ वरी मोहम्मद यूसुफ़ थी वियो। त मोहम्मद यूसुफ़ जो जेको आहे शागिर्दीअ वारो जेको पहिरियों पीरियड आहे उहो असांजे सोना ख़ान जो आहे। ऐं सोना ख़ान जो जेको कलामनि जेके तव्हां शाइरनि जा त नाला ॿुधाया, पर आउं सम्झां थो त रुॻो ईअं त कहिड़ा कलाम हुन जेके ॻाया हुआ, हुनजो आवाज़ु छा हो, ऐं उन ते पोइ जेकॾहिं वक़्तु हूंदो त ॻाल्हाईंदुसि त हुनजो आवाज़ जो स्टाइल छा हो। मिसाल सोना ख़ान बलोच जा जेकॾहिं 1982-84 ताईं जेके बि हुनजा हमअसर ॿुधंदड़ हूंदा या जिन वटि ग्रामोफोन रिकॉर्ड हूंदा, त उनजा मशहूरु कलाम हुआ कहिड़ो हाल करियां, हिकु वार मिल तूं, मिठा महबूब दिल वारा, छो मिठा माणा करी, राति उमिरि मूं ख़्वाब में, मूंखे ॾियो त पुनल जो ॾस। मशहूरु कलाम आहे इहो। अबाणनि जी उणतुण मौला मेल अबाणा तोसां दिलड़ी, मुंहिंजो राति पुनल, जंहिं संग दिल जी हलो के चिकाए, उमिरि अबाणनि ॾांहुं का ख़बर, अखियूं सुहिणल जूं बेसबब सुहिणा, अच शोख सितमगर थी, तुंहिंजी यादि सताए, झंगल जबल सभु जाॻियमि, हाल मूं हीणा कया। त मूं चयो पियो त ही जीअं न अॻे ज़माने में अशरफ जॾहिं मैदानी ॻाइण वारा हूंदा हुआ त उन्हनि खे लाउड स्पीकर त कोन हूंदा हुआ, इन करे उहो टीप जे सुरनि ते तव्हां पंहिंजे मोहम्मद रफ़ीअ खां वठी मसूद राना ताईं जो जेको मिसाल सम्झो त उन्हनि खे कंहिं माइक जी ज़रूरत ई कोन्हे। जीवणी बाईअ खे जेकॾहिं कंहिं बि ऊचे चबूतरे ते बीह ॻाईंदी त मेलनि में हुनजो आवाज़ु वेंदो। त असांजो सोना ख़ान बलोच बि जेको आहे उहो टीप जे सुरनि ते ॻाइण वारो, हुनजो नालो सोना ख़ान हो, त हुनजो गलो हेतिरो हो पर सोन हो, हू सोन गले जो मालिक हो। ऐं उहो जेको टीप जे सुरनि ते, मिसाल तौर ते ऐं सोज़ हाराई साहिब जो हिकिड़ो ग़ज़ल आहे, उहो उनजी तर्ज़ ते ॻाईंदो हुअसि। बहारुनि में न मिलियासीं, ख़िज़ा में हाणे मिलंदासीं, अखियुनि में अश्क बारीअ जी खणी आ, लाण मिलंदासीं। हाणे ॾिसो इहो चंदुर खां जीवणी खाया खां पंहिंजे हमसरनि खां ही गायकीअ जो हिकिड़ो निरालो ऐं मुख़्तलिफ़ अंदाज़ आहे, पर सिंध जे माण्हुनि इन अंदाज़ खे बि बेहद पसंदि कयो, जो हुननि चयो त नंबर 1 चंदुर, नंबर 2 जीवणी बाई, नंबर 3 सोना ख़ान बलोच। त नसब हाणे सच पुछो त गुफ़्तगू खे अॻियां वधाए सघूं था, पर जीअं त पाण शुरू में दोस्तनि खे ॿुधायो आहे त पहिरें हिसे में असां सोना ख़ान खे यादि कंदासीं ऐं वरी वक़्फ़े खां पोइ ॿिए हिसे में असां वरी यूसुफ़ माची जो ज़िक्र कंदासीं। त दोस्तो अचो त ॾिसूं था सोना ख़ान बलोच जो ॻायल ही नग़्मो। वतन मूं वैरानो, यह संग दिल जा ख़ातिर कयो
कयो वतन मूं वैरान जंहिं संग दिल जॻा तर कयो वतन मूं कीअं न करे तपस में इंदली में आऊं कीअं न करे तपस में इंदली में आऊं जंहिं का चमन जंहिं का चमन दियो दूर आशियानो जंहिं संग दिल जॻा तर कयो वतन मूं वैरानो जगनाज कर नियाज सरकार रब जी बाली जगनाज कर नियाज सरकार रब जी बाली सब्र हर कोई सा बुधी तो हर कोई सा बुधी तो जग मागुही मिरानो जह संग दिल जगा कर गयो वतन मूं वैरानो जह संग दिल जगा कर गयो वतन मूं वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महरान जा रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं ऐं महरान जे रागी में अॼोके प्रोग्राम में असां पहिरें हिसे में ॻाल्हि कई सोना ख़ान बलोच जी शख़्सियत ऐं उनजे फ़न जे हवाले सां ऐं हाणे वक़्फ़े खां पोइ जेको आहे सो गुफ़्तगू असां कंदासीं सोना ख़ान वांगुरु ई हिकिड़ो तमामु वॾो फ़नकार हो उनजो हवालो तमामु वॾो हो मौननि जे हवाले सां या रिकॉर्डिंग जे हवाले सां या मेलनि मलाखनि जे हवाले सां उन नसीर साहब उन ते वरी रोशनी विझंदा उन असांजे फ़नकार जो नालो हो मोहम्मद यूसुफ माची नसीर साहब जिथे बि लफ़्ज़ यूसुफ अचे थो उते माना त लामहला हुसन जो जेकॾहिं ज़िक्र आहे त पोइ यूसुफ आहे जेकॾहिं मोहबत जो ज़िक्र आहे त पोइ यूसुफ आहे जेकॾहिं अंदाज़ आहे त यूसुफ आहे जेकॾहिं राग आहे त यूसुफ आहे पोइ छो न उहो मोहम्मद यूसुफ माची हुजे या उस्ताद मोहम्मद यूसुफ हुजे ठीकु आहे न पर उन सभिनी माना जिते बि यूसुफ आहे उते सोज़ आहे गदाज़ आहे उते मोहबत आहे उते प्यार आहे उते फ़न आहे उते सुरूर आहे पहिरीं त पाण इन लफ़्ज़ ते थोरो ॻाल्हाईंदासीं पोइ वरी शख़्स ते ईंदासीं तव्हां हिकिड़ो अहिड़ी सुठी जेका हिन जी तशरीह कई पर हिकिड़ो लफ़्ज़ जेको तव्हां खां रहिजी वियो उहो आऊं थो अदा करियां उहो इहो आहे त मोहम्मद यूसुफ माना हुस्न सुभान अल्लाह ऐं हुस्न बि हुस्न बेमिसाल वाह 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 छाकाणि त इहो नालो कुदरतनि असांजे धणी ताला हिकु अहिड़ी हस्तीअ जो रखियो आहे जंहिंजे सुञाणप नाले सां गॾु हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ लाज़िम मलज़ूम आहे त हज़रत यूसुफ माना उनजी सुञाणप उनजो हुस्न आहे उनजी वजाहत आहे कुदरतनि धरती ताला महिरबान आहे इन नाले रखण वारो जेको बि हूंदो उहो गुणनि जो मालिक हूंदो उन में ज़रूरी कोन्हे त इंसानु रुगो पंहिंजे चहिरे खां हसीन हुजे पर हुन जा के हसीन गुण बि थी सघनि था त मोहम्मद यूसुफ माची मोरे जो फ़नकार आहे असांजो ऐं पहिरीं तव्हांखे मोहम्मद यूसुफ माछीअ ते ॻाल्हाइण खां पहिरीं चवां त मोरो हिकिड़ो असांजे जेको उत्तर ऐं जेको विचोलो आहे इन जो विच जो हिकिड़ो अहिड़ो त ख़ुशगवार माना जेको चइबो आहे न त विची एरिया जेका हूंदी आहे विचो जेको हंधु हूंदो आहे जिते गर्मी सर्दी सम्झो त हिकिड़ो इम्तिज़ाज आहे ॿिनि मौसमुनि जो ॿिनि डायलेक्ट्स जो होॾां उत्तर जी ॿोली हेॾां विचोले जी ॿोली ऐं हुनजी मोरे वारनि जी सुभान अल्लाह छा हुनजी ॿोली आहे छा हुनजो ॻाल्हाइण आहे ऐं इंतिहाई टैलेंटेड माण्हू असांखे मोरे जे मोरे ॾिना आहिनि ऐं तव्हांखे ॿ चारि नाला ॿुधाईंदुसि हूअं त असांजे हिन प्रोग्राम जो प्रोड्यूसर बि मोरे जो आहे मुर्तज़ा मजबूर जो बि पंहिंजे वॾनि जे नक्श क़दम ते हली फन आर्ट में निकितो आहे त मोरो तव्हां आज़ादारीअ खां वठी आर्ट ताईं तव्हां ॾिसंदो त हुन शहर जे हुनखे असांजे लोक शाइरीअ चयो त मोरो न आहे थोरो मूं महिल मोरो वेठी ॾियां हाणे के त हवाला आहिनि न त लोक अदब में बि मोरो अचे पियो ऐं वरी असांजे इल्म अदब में बि आर्ट जी दुनिया में बि मुर्तज़ा जो नालो असां वरितो पर आउं जेकॾहिं चवां त राशिद मोराईअ जहिड़ो सुभान अल्लाह शाइर केरु पैदा थींदो हसीन हसीन शाइर आहे माना आशिक़ हुस्न परस्त
ऐं मज़ाहिमत में छाइजी वञण वारी ॻाल्हि, नासिर मोराई साहिबु बहितरीनु अफ़साना निगार असांजे सिंधी ॿोलीअ जो, हमीद सिंधीअ वारनि जो कॉन्टेम्पररी, रूर रसाले जो असिस्टेंट एडिटर, स्टील मिल कराचीअ सां वाबस्ता, उनजी पंहिंजी हिकिड़ी वॾी हैसियत आहे। ऐं मोरे जो वरी असीं अहमद सोलंगी नौजवान शाइर जेको असीं हिन दौर में ॾिसूं था, डॉक्टर सुलेमान सोलंगीअ वारा असां ॾिसूं था, त इन्हनि जो जवाबु न आहे। मोरे जो टैलेंट पंहिंजी जाइ ते न ज़िक्र कंदासीं त पोइ असां वरी फुल माछी ॾे वेंदासीं त उहो बि असांजो उते जो ई आहे। ही मोरे जी शख़्सियतुनि जो हिकिड़ो पंहिंजो हुस्न इहो आहे त हुननि पंहिंजे शहर जी सुञाणप पाण सां गॾु रखी आहे, जेका ॾींहं क़यामत ताईं हुनजे नाले सां गुल ख़ुशबूअ वांगुरु गॾु रहंदी। त मूं चयो त हीउ आर्ट पसंदि आहे, प्यारु करण वारो शहर आहे, जंहिंजे कसरत सां ऐं रखियल मोराई जो नालो छो न वठां। ॾिसो न हीउ गुलाम नबी मोराई साहिबु, तव्हां ॾिसो त जॾहिं सिंध में प्राइवेट चैनल जेके निकिता आहिनि त पोइ कंहिंजो नालो आहे? इन्हनि जेके बुनियादी तौर ते ॿ चारि जेके ज़बरदस्त चैनल आहिनि जिन जी वॾी पज़ीराई आहे असांजी सिंध में, त महिराण आहे जेको वादी महिराण जे नाले सां आहे, उनजो क्रेडिट साईं गुलाम नबी मोराई साहिब जंहिंजी आहे। ऐं वरी असीं छाकाणि त हिकिड़े राॻी ते पिया ॻाल्हायूं त तव्हांखे बिल्कुलु ख़बर आहे त असां त कननि में समातनि में मोराई साहिब जा राणा ऐं मोराई साहिब जो ॻायल काफ़ियूं कलाम सभु ज़हन में अचनि पिया। त अलाह साईं हुननि खे हिकिड़ो ज़बरदस्त एडमिनिस्ट्रेटर त ठाहियो आहे, वॾो ऑफिसर बि आहे, बाला अमलदार जी हैसियत में बि हुनजूं ख़िदमतूं आहिनि, पर हू गले खां बि सुरीलो आहे, राग ॻाए बि थो। ऐं राशिद हैदरी जेकॾहिं हींअर असांजे फ़न जी दुनिया में गुलाब जो गुल वांगुरु खिड़ियो बीठो आहे, त उनजी बि पज़ीराई हिन ई चैनलनि खां, महिराण चैनलनि खां थी आहे। त असीं मोटी अचूं था मोहम्मद यूसुफ माछीअ ते। ठीकु, पर हाणे इते जेको आहे आउं सम्झां थो त इहो तव्हांजी ॻाल्हि आउं कटियां थो, छो न हिकिड़ो नज़्मो ॾिसूं ॿुधूं था, उनखां पोइ वरी ॻाल्हि खे इते ई खणंदासीं। दोस्तो तव्हां असां गॾिजी ॾिसूं ॿुधूं था असांजे अॼोके जेको ॿिए हिसे जो फ़नकार आहे मोहम्मद यूसुफ माछी, ॾिसंदासीं ॿुधंदासीं हू कीअं थो ॻाए। संभाले हणो तूं, इहे तीर संभाले हणो तूं, सुहिणा नैन नमूने सां खणो तूं। कर की न अखियुनि जा इशारा, जेके कनि थियूं मन ते मारा, जेके कनि थियूं मन ते मारा, छो थो हीननि खे ही साईं, छो थो दिलि ते चोट रसाईं, मुंहिंजे हालत तरस न खाईं, बेदर्द न एॾो बणो तूं, सुहिणा नैन नमूने सां खणो तूं। हिकु सुहिणो वॻे ई आहीं, वरी रेस वॻा थो पाईं, वरी रेस वॻा थो पाईं, छो थो पाण घणो सिंगारी, सिंगार करे थो मारी, दिलि जी दुन साण गुज़ारी, कथम बस खे मुश्किलो तूं, सुहिणा नैन नमूने सां खणो आहे तो मां दिलि खे जोखो, थींदो पाण बचायूं औखो, थींदो पाण बचायूं औखो, एॾा नाज़ नहाणी कर तूं,
कर तुरी बजियार नज़र तूं लहू पंहिंजे दिया जी ख़बर तूं ॿियो दिलि खे हमेशह बणो तूं सुन नैन नमूने सां जी ॾिस साहिबु हाणे तव्हां हिकिड़ी ॻाल्हि बि कई मूं तव्हांखे साईं थोरो रोके माफ़ु कजो जी पर हाणे वरी ॻाल्हि उते ई शुरू थिए जितां तव्हां ॻाल्हि छॾी हुई यूसुफ माची जे हवाले सां जी पाण ॻाल्हि मोरे ते बि ॻाल्हि आई पर हाणे यूसुफ माची तव्हां का ॻाल्हि बि ॿुधाई त मूं इहा ॻाल्हि पे कई त हिकिड़ा त रागी जेके ख़ानदाननि सां जंहिंजो तालुक़ु हूंदो आहे उन्हनि खे त पंहिंजे वॾनि वटां उहा तरबियत मिलंदी आहे त हाणे तव्हां ॾिसो था त मोहम्मद यूसुफ पंहिंजी ज़ात में माची आहे ज़ात आहे ज़ात जो अंजुमन आहे उहो त छा साईं जो लफ़्ज़ छो न दोहरायूं त ज़ात न आहे ज़ात ते जो वहसुल आहे बिल्कुलु माण्हू रोई घुरंदा आहिनि इज़त दौलत शोहरत उस्ताद बुखारी थो चवे माण्हू रोई घुरंदा आहिनि इज़त दौलत शोहरत कुदरत मुर्की चवंदी आहे महिनत 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 त हाणे इहो त तय आहे त जीअं अहसान दानिश चयो त बात इहा है कि आदमी शाइर या तो होता है या नहीं होता है कुदरत तव्हांखे टैलेंट ॾिनो आहे उनजो इज़हार बिलाख़िर जुनून जी हद ताईं हिकिड़े ॾींहुं उनखे ज़ाहिर थियणो ई थियणो आहे त मोहम्मद यूसुफ माछीअ वटि बि का राग जी सुर जी सम्झ चिणगत हुनजे तबियत में माउ जे थञ सां अची वई हाणे उन जेको ॻाइणु वॼाइणु शुरू कयो आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे मूंखे ख़बर आहे तव्हां तारुफ़ में यकीनन हूंदो त हीउ नंढिड़ो ॻोठड़ो आहे पारू माछी जेको बज़ाहिर त कंहिं ज़माने में जॾहिं असांजो मोहम्मद यूसुफ माछी हूंदो हो त उहो त थोरो मोरे शहर खां पर भरो महसूसु थींदो हूंदो ॻोठड़ो पर शहर तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजा ॿाहूं फैलाईंदा ऐं पंहिंजे ॻोठड़नि खे पंहिंजो शहर बनाए छॾींदा आहिनि त हाणे मोहम्मद यूसुफ माछीअ जो जेको ॻोठु आहे पारू माछी उहो बि उतां जो परिणियल आहे कुदरतनि इहो आहे त हुनजो नालो राग विराग में आहे पर हुनखे वरी औलाद कोई पंहिंजे पीढ़ी हुनजी कान थी आहे पर हुनजो राग हुनजी पीढ़ी आहे हाणे हुनजो स्टाइल कहिड़ो आहे हुनजो ॻाइणु छा आहे मोहम्मद यूसुफ माछीअ जो त अशरफ हिकिड़ा जीअं असां ख़ुर्शीद अली ख़ान जो ज़िक्र कंदासीं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो कंदासीं गुलज़ार अली ख़ान जो कंदासीं त उहे तव्हांखे नीम क्लासिकल ॻाइण में नज़र ईंदा जेको सिर्फ़ु जिन खे राग जी परख आहे न सम्झ आहे उन्हनि खे वणंदो ठीकु हिकिड़ा असीं जलाल जो नालो जॾहिं अवामियत जो वठंदासीं त असीं ॿुधाईंदासीं त हिननि मजाज़ ॻायो आहे हुस्न ॻायो आहे इश्क ॻायो आहे त चंद्र छा ॻायो आहे मजाज़ ॻायो आहे असांजे मोहम्मद यूसुफ माछीअ छा ॻायो आहे मजाज़ ॻायो आहे इश्किया कलाम ॻाया आहिनि ऐं हल्कियुनि फुल्कियुनि लाइट तर्ज़ुनि में ॻाया आहिनि इन करे त जीअं सोना ख़ान बलोच लाइट ॻाईंदो हो क्लासिकल कोन ॻाईंदो हो त इन करे उहो बि ग्रामोफोन रिकॉर्ड जे पसंदीदा रागिन मां मोहम्मद यूसुफ माछीअ जा सवे कलाम आहिनि जिन जा ग्रामोफोन रिकॉर्ड ठहिया आहिनि त इहे मोहम्मद यूसुफ जे बारे में आउं तव्हांखे फ़िलहाल एतिरो थो ॿुधायां त हू पारू माछी मोरे जे हिकिड़े इलाइक़े जो आहे ऐं जंहिंखे कुदरत हिकिड़ो हसीन गुल गलो ॾिनो ऐं उन ॻाइण जे लाइ हुन गवैयनि वांगुरु तानू पलटा घटाया ऐं अवामी हुस्न इश्क जा कलाम माण्हुनि जे दिलनि जी तर्जुमानी कंदड़ कलाम सम्झी वियो त जिते वञा पियो इते माण्हू छा था चाहिनि कहिड़ो कलाम ॿुधण था चाहिनि या हिननि जी छा आहे रिक्वायरमेंट उन हिसाब सां इन करे हू शादियुनि मुरादियुनि मेलनि महफ़िलुनि ऐं इहो बि मीडिया जे वेझो घटायो आहे मिसाल तौर ते रेडियो जो ही थोरो निकितल ज़मानो आहे इवन रेडियो हैदराबाद बि आहे पर छाकाणि त हुनजी मौज हुनजी मस्ती लाड़ ऐं हिते आख़िरी जुमिलो थो आउं ॻाल्हायां त हुन प्रिफर कयो आहे दरगाहुनि ते जेके चौकियूं आहिनि उहे पोइ सांघड़ जूं चौकियूं हुजनि या छुटन शाह सरकार जूं हुजनि हैदराबाद में शाह मकी सरकार जूं हुजनि छाकाणि त मुमताज़ मिर्ज़ा साहिब पंहिंजो किताबु जेको मोहम्मद यूसुफ ते लिखियो आहे सो पहिरियां सदी ॻाल्हि उन में हुन ॿुधायो आहे त असांजो मोहम्मद यूसुफ माछी जेको आहे न उहो दरगाहुनि ते वंड कंदो राग विराईंदो ॻाईंदो कमाईंदो लुटाईंदो ऐं शायदि तव्हां यकीन सां चवां त लौंग फ़क़ीर जॾहिं जलवा ॾिठा आहिनि
मोहम्मद यूसुफ माछीअ जा त हुनखे जॾहिं घर में शहज़ादो आयो आहे मोहम्मद यूसुफ त हुनजी बि ख़्वाहिश थी त मुंहिंजो पुटु बि ईअं ॻाए वॼाए नालो करे यूसुफ थिए त इहो बि उनखां नालो मुतासिर थी जीअं माण्हू पंहिंजे ज़माने जे मशहूरु फिल्म अदाकार नदीम त नदीम 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 वहीद मुराद त वहीद मुराद वहीद मुराद या मोहम्मद अली त मोहम्मद अली सुधीर त सुधीर 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 त ईअं ई ही छाकाणि त मंगणार घराणो आहे उन मोहम्मद यूसुफ माछीअ जी जॾहिं चमत्कार ॾिठो आहे रोशनी ॾिठी आहे त पंहिंजे मंगणहार जे हंज में जॾहिं ॿारु आयो आहे त उनजो नालो हुन इहो रखियो आहे त ख़ुदा करे त मुंहिंजो फर्ज़ंद बि मोहम्मद यूसुफ माछीअ वांगुरु नाले वारो थिए पर उनखे ख़बर ई कान्हे त मोहम्मद यूसुफ बि आहे पर ही बि यूसुफ जेको यूसुफ इहो पोइ अथव ठीकु आहे त उन ते अञा पोइ पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त छो न ॾिसूं ऐं ॿुधूं था मोहम्मद यूसुफ जी आवाज़ में ही नग़मो वेलकम बैक दोस्तों प्रोग्राम महरान जे रागी असीं जी ख़िदमत में महरान टेलीविजन तां पेश करे रहिया आहियूं महरान जे रागी जे हिन ॿिए हिसे में अॼु असां पंहिंजे सिंध जे हिकिड़े तमामु वॾे नाले हवाले असांजे हीरो असांजे सिंध जे तमामु वॾे नाले हवाले वारे रागी मोहम्मद यूसुफ माछीअ खे यादि करे रहिया आहियूं नसीर साहब उन ते ॻाल्हाए रहिया आहिनि त नसीर साहब जेके तव्हां मूंखे इजाज़त ॾियो त हिकिड़ो मुख़्तसिर तारुफ़ आहे मां इहो पेश करियां त दोस्तो मौसीक़ी बाबति चवनि था त उहा रूह जी ग़िज़ा आहे पुराणे ज़माने में सचा रागी जॾहिं राग मल्हार ॻाईंदा हुआ त वॾ फुड़ो वसंदो हो दीपक राग सां विसायल ॾीआ पिणु ॿरी पवंदा हुआ जीअं उथणु वेहणु सुम्हणु खाइण जो वक़्तु मुक़ररु हूंदो आहे तीअं हर राग लाइ बि वक़्तु हूंदो आहे राग वक़्त ते ई सुहंदो आहे असांजे प्यारी सिंध में केतिरा ई रागी पैदा थिया जिन सिंध जो नालो ऊचो कयो मक़ाम ऊचो कयो जिन जी रूह मां राग छोलियूं ॾेई निकिरंदो हो ऐं हू सुरनि जा समुंड हुआ उन्हनि में घणा रागी जेकी हा से हलिया विया पर उन्हनि जो राग अञा बि ज़िंदा आहे जावदा आहे इहे रागी पंहिंजा सुर दिलनि में हसीन यादियुनि वांगुरु असांजे अंदर में छॾे विया असां खां धार थी चुका आहिनि पर उनजो फन असां सां गॾु आहे उहे अहिड़ा फ़नकार हुआ जिन जी आवाज़ जा आशिक़ सवनि हज़ारनि में न पर लखनि करोड़नि में अॼु ॾींहं ताईं आहिनि उन्हनि में मोहम्मद यूसुफ माछी हिकु हो जंहिंखे मोहम्मद यूसुफ सोलंगी बि चवंदा हुआ मोहम्मद यूसुफ माछी 1905 शहर मोरो खां 5 मील परे हिकु नंढड़े ॻोठ में पैदा थियो जंहिंजो नसीर साहब ज़िक्र कयो पारो माछी ही ॻोठ ज़िले नौशरो फिरोज़ में आहे संदसि पीउ जो नालो अलाह रखियो माछी हो जेको ॿनी ॿारे जो कमु कंदो हो ऐं मच्छी मारे पेट गुज़रान कंदो हो 15 सालनि जी उमिरि में भगत भरिये सां गॾु ॻाइणु शुरू कयईं छाकाणि त भगत साहब खे मोहम्मद यूसुफ जो आवाज़ ऐं नचणु ॾाढो मुतासिर कयो हो हुन राग जी सिखिया उस्ताद साहिब ॾिने माछीअ खां वरिती ऐं पंहिंजो टोलो हुननि ठाहियो जंहिंमें सूफ़ी भगत कंवर राम भगत जाड़ा राम भगत मोहन राम संदसि आवाज़ तमामु चवंदा त मिठो हूंदो हो ऐं अक्सर शादियुनि में ॻाईंदो हो पाण अधु उमिरि खां पोइ लॾे अची मोरे शहर में आबाद थियो ऐं हुन 2 शादियूं कयूं खेसि जेको आहे सो औलाद पैदा न थियो जेके 2 पुट थिया पर उहे नंढे हूंदे गुज़ारे विया पर उन को औलाद न हो जेको राग खे अॻियां करे सघे जेका नसीर साहब ॻाल्हि कई इन ॾुख में हू ॾाढो मुतासिर थियो ऐं हुनखे ॾाढो ॾुख थियो आहिस्ते आहिस्ते संदसि तबियत में फेरो आयो ऐं भगती अंदाज़ छॾे वेही हुन ॻाइणु शुरू कयो आख़िरी उमिरि में हुन पंहिंजे घर वारनि सां गॾु हज बि कयो ऐं खेसि का बि बीमारी चवंदा कान हुई पर हिकु दर्द हो हिकु सोज़ हो जेको औलाद जो हो हिकु राति कचेरी करे सुतो त सुबुह जो मालूम न थियो त मोहम्मद यूसुफ माछी ही जहान छॾे वियो ऐं मालिक हक़ीक़ी सां हमेशह वञी गॾियो ही सुरनि जो शहज़ादो राग जो राणो महफ़िल जो मोर 1978 में पंहिंजे लखनि करोड़नि चाहींदड़नि खे रोआड़े हलियो वियो मोहम्मद यूसुफ माछी जा ॻायल कलाम काफ़ी गीत ग़ज़ल समन जी तादाद में अॼु बि मौजूदु आहिनि ही हो मुख़्तसिर तारुफ़ जेको मोहम्मद यूसुफ माछी जे हवाले सां हो मतिलबु आउं सम्झां थो तव्हां वटि बि का सुठी मालूमात पर आउं सम्झो हिकिड़ो नग़मो ॾिसूं ॿुधूं था हुन खां पोइ आख़िर में वरी तव्हां खां वठंदासीं दोस्तो गॾिजी ॾिसूं ॿुधूं था मोहम्मद यूसुफ माछी जी आवाज़ में ही नग़मो मोहींदड़ा मोए बमुजे अजाइब भई अखियूं आहिनि
मोहींदड़ मुंहिंजे जूं अजाइब ॿई अखियूं आहिनि असुलो गा जुआ घड़ण वारे मजनर में ज़ार रखूं आहिनि उॾामी शोख शिकरे जा लॻण वारा लमार ॾही उॾामी शोख शिकरे जा लॻण वारा लमार ॾही लुटिनि तूं मुर्गू दिलरिनि जा मिसल बाज़न बुखूं आहिनि लुटिनि तूं मुर्गू दिलरिनि जा मिसल बादल बुखूं आहिनि तमन जाती रहे तुफगी सुहन महबूब जे मुहनी तमन जाती रहे तुफगी सुहन महबूब जे मुहनी अखनि बिजी लिन वारा बड़का दुनाजूं जन दुखूं आहिनि अखनि बिजी लिन वारा बड़का दुनाजूं जन दुखूं आहिनि बचाए मद्रमा ड्रेजा जोड़े जादूहनी जियनी बचाए मद्रमा ड्रेजा जोड़े जादूहनी जियनी बदी करा जाके दनी बाजू तमाशे दूध तूं आहिनि बदी करा जाके दनी बाजू तमाशे दूध तूं आहिनि चवे जानणो छा कन खे मिठा साई विधी मरे चवे जानणो छा कन खे मिठा साई विधी मरे ॾिसो हीअ चाल जिस्मन जी अलाए कई कौस थियूं आहिनि मोहींदड़ा मुंहिंजे जूं जी साहब आख़िरी हिसो आहे जी ऐं सच पुछो त कचहरी पाण जी हली अञा बि ॻाल्हायूं आहे पर हाणे वक़्तु जो हिकिड़ो तक़ाज़ो आहे त सर हाणे तव्हां वटि का शइ आहे जीअं मूं का मुख़्तसर जी पेश कई मोहम्मद यूसुफ माशी जे हवाले ॾिसो सां त हर दौर में जेके रागी हूंदा आहिनि उन्हनि जा हिकु जहिड़ा हमअसर बि त हूंदा आहिनि न जीअं मिसाल अदल सुमरो रखे पियो त अयाज़ गुल उन सां गॾु आहे हसन दरसो त अहमद सोलंगी साहिबु उन सां गॾु आहे त ईअं रागिनि में बि जॾहिं मोहम्मद यूसुफ माछी जंहिं ज़माने में ॻाए पियो ऐं ग्रामोफोन रिकॉर्ड हुन जा बरजनि पिया ऐं पोइ हुनजी कमर्शियल वैल्यू आहे त पोइ उहो वरी कैसेट में कन्वर्ट थियनि पिया छो त ग्रामोफोन जो रवाजु ख़तमु थियो त वरी कैसेट अची विया घर घर त पोइ कैसेट रिकॉर्डर अची विया त हुनजो कलाम सवें हुन जा कलाम वरी कैसेट ते मुंतक़िल थिया हुनजी बि ॾाढी सुठी मार्केटिंग थी पर हिते आहे त हू कंहिंजो हम असर हुयो कंहिंसां गॾु सुंग में गॾु ॻाए पियो मास्टर चंदुर सां गॾु ॻाए पियो जीअं मोहम्मद यूसुफ वहीद अलीअ सां गॾु ॻाए पियो अनूर हुसैन विस्तड़ो कमर सूमरे सां गॾु ॻाए पियो ईअं हलनि पिया न महफ़िलुनि में उस्ताद मोहम्मद जुमर उस्ताद मंज़ूर अली ख़ान सां गॾु हिकिड़े साॻे ज़माने में त चवण जो मक़सदु इहो त मोहम्मद यूसुफ माछी जो जेको ज़मानो आहे उन में उन सां गॾु आहे मास्टर चंदुर ऐं उन ज़माने में हर ज़माने के पंहिंजा शाइर आहिनि न जेके मिसाल जीवणी बाईअ जे लाइ ऐं ॿियनि ॻाल्हियुनि जे लाइ ग़ुलाम हुसैन फनाई ऐं मौलाई ग़ुलाम कादिर कलाम लिखनि पिया त असांजे मोहम्मद यूसुफ माछीअ ऐं असांजे मास्टर चंदुर जे लाइ कलाम केरु पियो लिखे तर्ज़ूं केरु पियो ठाहे परसराम ज़िया जेको शहदादपुर जो माण्हू वॾो मास्टर साहिबु जेको म्यूज़िक मास्टर आहे ऐं गॾोगॾु कलाम लिखे पियो तर्ज़ूं बि ठाहे पियो हाणे रिकॉर्डिंग कंपनी ते ॿई वञनि पिया रिकॉर्डिंग ते चंदुर बि वञे पियो त यूसुफ माछी बि वञे पियो हाणे तर्ज़ त हिकिड़ी ठहंदी मास्टर साहिबु परसराम ज़िया हिकिड़ी तर्ज़ ठाहींदो पोइ उन ते ॿ कलाम लिखंदो
साॻी तर्ज़ ते ॿ कलाम ॻाईंदो, उन जा लफ़्ज़ अलॻि हूंदा, उन जा लफ़्ज़ अलॻि हूंदा। वाह वाह पोइ उहो हिकिड़ो चंद्र ॻाईंदो ऐं हिकिड़ो यूसुफ यूसुफ ॻाईंदो। अहिड़ी तरह सां सभई अहिड़ियूं तर्ज़ूं आहिनि जेके साॻियूं आहिनि, कलामनि जा ॿोल अलॻि अलॻि आहिनि। जिन जो शाइर ज़िया आहे, होॾां चंद्र पियो ॻाए, होॾां साॻी तर्ज़ असांजो मोहम्मद यूसुफ माची पियो ॻाए। ॿियो इहो त हाणे हुनजो ज़रिए मुआश पंहिंजे घर, पंहिंजे तर मोरे में छा आहे, मोहम्मद यूसुफ माछीअ जो ॻाए त पियो, पर उते मोरे में हुनजी जेका हैसियत हिकिड़े वॾे फनकार, वॾे रागीअ, वॾे मौसीकार वारी बि थी, त उते हर शहर में अशरफ नाटक मंडलियूं थियनि थियूं न, हर वॾे शहर में। मोरो वॾो रंगीन शहर, हैदराबाद, सखर, लाड़काणो, नवाबशाह, हर हंध ते नाटक मंडलियूं आहिनि। नाटक किथे पिया थियनि? स्कूलनि में पिया थियनि। उन्हनि खे केरु डायरेक्ट करे पियो? जनाब मोहम्मद छतल सुरैयो। ही पंहिंजे ज़माने जो, मूंखे यकीन आहे त मुर्तज़ा मजबूर बि इहा ॻाल्हि पंहिंजे मोरे में पंहिंजे सीनियर्स खां ॿुधी हूंदी त हिकिड़ो वॾो आर्ट डायरेक्टर जेको ड्रामा मंडलियुनि जो सरदार हो, जेको ड्रामा कंदो हो, उन छतल साहिब सां गॾिजी उन ड्रामनि जी म्यूज़िक, उन में गाना, उन में बैकग्राउंड म्यूज़िक, उहो हारमोनियम, तबला केरु पियो वॼाए, अरेंजमेंट केरु पियो करे? मोहम्मद यूसुफ माछी। त मोहम्मद छतल जो जेको म्यूज़िक डायरेक्टर रहंदो हो नाटक मंडलियुनि में, उहो असांजो मोहम्मद यूसुफ माछी साहिबु हो। ऐं आख़िर में तव्हांखे एतिरो ॿुधाइणु चाहियां थो त जेको एल्बम आहे हुनजो, जिन मां मुख्य कलाम जेके हुनखे आज़ादी तरह सां अशरफ वणनि था, ऐं तव्हां जेकॾहिं चढ़ंदो न त आउं तव्हांखे हिकिड़ो पंहिंजे पसंदि जो हुनजो झुंगारे बि ॿुधाईंदुसि, तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी। आख़िर में त झुंगारे ऐं जेके मूंखे वणनि था न हुनजा कलाम, उहे मोहम्मद यूसुफ माछीअ जा, मुंहिंजे दिलि जो चोर तूं, हसीन कलाम आहे, मुंहिंजे दिलि जो चोर तूं, आहिनि मस्त निगाहूं, तुंहिंजे मारियो नज़र, इहो आहे अखियुनि जो ॾोह, अखियूं अखियुनि सां थियूं ॻाल्हाइनि, मां इश्क मां छा ॼाणा, छॾ रुसण जी रीत, दिलि दोस्त खसे वियो दग में। मशहूरु कलाम आहे हुनजो मोहम्मद यूसुफ माछीअ जो। दिलि ॾियणु चाहियां थो मां तुंहिंजो, तूं मुंहिंजो, मां आशिक़ तुंहिंजो आहियां। ऐं जेको आउं तव्हांखे ॻाए ऐं झुंगारे ॿुधाइण थो चाहियां, जेको मोहम्मद यूसुफ जो मुंहिंजो फेवरेट कलाम आहे, तोखां सवा केरु आहे, केरु आहे केरु, तोखां सवा केरु आहे, केरु आहे केरु। त आउं सम्झां थो त केतिरा ई दिलि जलिया हूंदा जिन खे मूं वांगुरु इहो कलाम ॾाढो पसंदि हूंदो। तोखां सवा केरु आहे, केरु आहे केरु आहे। वाह लिताफ़ आहे। सच पुछो त अञा बि गुफ़्तगू जो मज़ो अचे हा, लुत्फ़ अचे हा, पर छाकाणि त पाण वक़्त जी क़ैद में आहियूं, वक़्तु सां ई हलणो आहे। त दोस्तो ही हो असांजो अॼोको प्रोग्राम, जंहिंमें असां सिंध जे तमामु ॿिनि वॾनि नाले हवाले वारे रागिन जी शख़्सियत ते, उन जे फ़न ते गुफ़्तगू कईसीं। पहिरें हिसे में असां सोरा ख़ान बलोच खे यादि कयो, ॿिए हिसे में असां मोहम्मद यूसुफ माछी खे यादि कयो। प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थी रहियो आहे। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीम मिर्ज़ा साहिबु ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। राणा तूं वञ न रुसी, तूं अची राति गुज़ार, नहे निंड में न लिखे आहियां मां बेकरार, अची जान बजिया ओ मत मूमल तुंहिंजी मरी वञे न, छॾ रुसण जीरी पिलाणा करी तिरी पर जाबू तूं, छॾ रुसण जीरी पिलाणा करी तिरी पर जाबू तूं, कस भाई तोड़े कसरात पी घुस वटे गम खाब तूं। जासटी तो सा हमिया सा मदी मुझे न मने, जासटी तो सा हमिया सा मदी मुझे न मने, ओ सा मदी मुझे न मने, रूह पंहिंजे मीर की बने जो रखे वेरा, रूह पंहिंजे मीर की बने जो रखे वेरा।
दिल चवे थी मझी हयाती रोज़ शबूरल मली ॿुधूं दिल चवे थी मझी हयाती रोज़ शबूरल मली